असांखे इंसाफ़ खपे। जेॾी महिल अचनि हिते असांजे घर में ईअं घिरियो पन को असां धनी दोरी साईं आई कोन्हे असां कंहिं पासे गरीब माण्हू मिस्किन माण्हू ॿ रुपया खाइण वारा हिकिड़े ॾींहुं असांखे तंग न कयो वञे बस दरबार भञा न घर में घिड़िया आहिनि चवंदा तई चोरी था कयो असांजे ग़रीबनि जे मथे हीअं ड्राइवरी केस लॻो पियो असांजो ऑपरेशन वॾो आहे वीचारी जा पैसा खणी विया आहिनि रोज़ रोज़ तंग था करनि असांजे ग़रीब माण्हू असांखे छा मसइलो आहे हिननि सां पोइ त असांखे इंसाफ़ वठी ॾियो रोज़ रोज़ असांजे घर में बीठा आहिनि भला कहिड़ो ॾोह पियो हीअ घर तड़ा असांजो ॾिसो जंहिंमें असीं चोरी था कयूं खाऊं था खाइण लाइ घर में अटो पूरो कोन्हे नंढा नंढा असांजा बच्चा आहिनि मज़दूरी था कयूं घर में गॾा गाॾी वीचारा हलाईंदा कुटे सटे उनखे राति खणी विया आहिनि भला छो असां ग़रीबनि जो कहिड़ो ॾोह कयो असांखे को त हल करे ॾियो हिन जो रोज़ रोज़ असांजे दर ते बीठा आहिनि भला कहिड़ो कुझु कुतनि जी रड़ियूं लॻियूं पियूं ओचितुरी पुलिस आहे रुॻी डज़ डज़ दरवाज़े असां उथनि कोन दरवाज़ा जे साम्हूं था आहिनि भॻा पिया आहिनि असांजा मज़दूरी तां उस कोन घर वञी मां इहा अकेली हुई सम्झे ऐं हुनखे मुंहिंजो कारखाने कमु थो कयां 2 टूं पियो हिन वटि मुंहिंजो पाण डिलीवरी केस आहे पंहिंजे घर में मथां अॻी सॻी में कमु अचनि हवा 1200-1300 रुपया हवा 2500-2600 रुपया हवा मूंखे हफ़्ते जा मिलिया उहो हिनखे ॾियो आहे न 2 टूं आहे न मोबाइल आहे न वरी सिगरेट बि हिननि कोन छॾिया जेके उहे बि खणी विया आहिनि हलिया हितां खां